वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर भली कर सुपर मेनार प्रोग्राम में तव्हांजो साथ वेंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जिते नाज़रीन ॻाल्हि हले पई ख़ासि तौर ते मंशियात जो अॼु आलमी ॾींहुं रोकथाम जो मल्हायो पियो वञे ऐं तव्हां काफ़ी सारियूं डॉक्टर साहब ऐं डॉक्टर शानवाज़ साहब ऐं तालिब असां वटि मौजूदु आहिनि। केतिरा सरकमटेंसिस ऐं ओवरऑल व्यूज़ बि ॿुधाइनि पिया वजूहात छा आहिनि। पर डॉक्टर साहब ब्रेक खां वञण खां मां इहा ॻाल्हि तव्हांखां ज़रूरु पुछी हुयमि त मुंहिंजो जवाबु ज़रूरु ॾियणु चाहींदमि त ख़ासि तौर ते जेकी इहे मेंटल हॉस्पिटल्स आहिनि इन्ही में ख़ासि तौर ते मंशियात जा ई पे अचनि था पेशेंट्स वग़ैरह, पोइ बि माना उनखे हर यकदमि बंदि नथा कनि, पोइ बि उन्हनि खे एतिरो एतिरो डोज़ ॾियनि था। इहो छो रीज़न आहे? छा बुनियादी तौर ते ओरल सब्स्टिट्यूट थेरेपी ॾिबी आहे या असां जेके तोड़ वारी जंहिंखे तोड़ चऊं या विड्रॉल चऊं या जेको एब्सटीनेंस थींदो आहे, को बि नशो जॾहिं को माण्हू इस्तेमालु कंदो आहे त उन तां जॾहिं हिकदमि हटंदो आहे त उनखे जिस्म में सूरु, अखियुनि मां पाणी, नक मां पाणी, मोशन थी वेंदा आहिनि, वार खड़ा थी वेंदा आहिनि, जिस्म में बेचैनी थींदी आहे, घबराहट थींदी आहे, निंड फिटी वेंदी आहे। इहे हिकिड़ी तोड़ जूं अलामतूं आहिनि। त पोइ जॾहिं उन नशे ॾिसो सुरूर जेका शइ ॾिए थी, जॾहिं उहा सुरूर वारी शइ उन मां खसींदव त उहा सुरूर जो रद्द थींदो, पोइ उनखे बेचैनी थींदी, पोइ उनखे ॿियूं शयूं थींदियूं जेकियूं अलामतूं तव्हांखे ॿुधायूं। पोइ असां छा कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं उन्हनि खे ओरल सब्स्टिट्यूट थेरेपीज़ ॾींदा आहियूं, माना नामल बदल ॾींदा आहियूं त बाबा सूरु थियण जे लाइ असां का पेन किलर ॾेई छॾींदा आहियूं ऐं दौरो न थिए हिकदमि विड्रॉ करण जे करे फिट्स थींदा आहिनि, विड्रॉल फिट्स जेके दौरो थींदो आहे उहो उन्हनि जे करे असां एंटी एपिलेप्टिक ॾेई छॾींदा आहियूं। उनखां पोइ जिन खे निंड न ईंदी आहे उनखे निंड आवर दवाऊं ॾींदा आहियूं। ऐं जीअं तव्हां ब्रेक खां अॻियां पुछियो त औरतुनि खे डॉक्टर दवाऊं तजवीज़ कनि था, दवाऊं औरतुनि खे न, पर जेके असां वटि मरीज़ अचनि था त असां वटि जेका एंटी डिप्रेसेंट गोरी हूंदी आहे, असां वटि छा आहे त ॿिनि क़िस्मनि जा जेके आम मरीज़ अचनि था जिन में हिकिड़ा डिप्रेशन जा अचनि था, ॿिया तशवीश जा अचनि था। तशवीश मुस्तक़बिल जी बीमारी आहे ऐं डिप्रेशन माज़ी जी बीमारी आहे। माज़ी में रहंदो आहे माण्हू त उन्हनि खे निंड जो ख़लल थिए थो, उन्हनि खे बेचैनी थी थिए, उन्हनि खे तकड़ थी थिए, उन्हनि खे जेको आहे घबराहट थी थिए। त पोइ असां छा कंदा आहियूं त उनखे एंग्ज़ियोलाइटिक्स माना तशवीश खे घटि कंदड़ दवा जेका जंहिंजे अंदरि निंड में आणण जो रुझान हूंदो आहे, माना उहे गोरियूं जेके तशवीश खे घटि थियूं कनि उन्हनि उहे एज़ अ स्लीपिंग पिल बि इस्तेमालु थींदियूं आहिनि, पर जॾहिं उनजो मिक़दारु वधीक हूंदो आहे। बुनियादी तौर ते इंसान खे उहा पोइ अॻियां हली आदत बि थी वेंदी आहे। असां छा था कयूं, जेको तव्हांजो सुवालु हो त असां औरतुनि खे या ॿियनि खे जेको आहे उहे गोरियूं ॾियूं था त पोइ उन्हनि जा आदी था थी वञनि। थींदो छा आहे त असां वटि जेके बि एंटी डिप्रेसेंट गोरियूं आहिनि उन्हनि खे 2 खां 3 हफ़्ता लॻंदा आहिनि पंहिंजो असरु शुरू करण जे लाइ, जेसि ताईं जिस्म जे अंदरि उनजो मिक़दारु गॾु थिए, प्लाज़्मा लेवल जंहिंखे असीं चवंदा आहियूं, उनखां पोइ हू पंहिंजो कमु शुरू कंदियूं आहिनि। तेसि ताईं असांखे सपोर्ट जे लाइ एंटी डिप्रेशन सां गॾु असांखे एंग्ज़ियोलाइटिक या जेके सुकून आवर दवाऊं थींदियूं आहिनि या तशवीश खे ख़तमु करण वारी दवाऊं थींदियूं आहिनि, पर उन्हनि जे अंदरि निंड आणण जो उनसर बि मौजूदु हूंदो आहे। त कुझु शयूं या कुझु डिप्रेशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे अंदरि माण्हुनि जी निंडूं फिटी वेंदियूं आहिनि, जिन जे अंदरि घणो खाईंदा आहिनि, जिन जे अंदरि घणो सुम्हंदा आहिनि, कुझु घणो घटि सुम्हंदा आहिनि। ऐं पोइ उन्हनि सभिनि शयुनि खे असांखे मैनेज करण जे लाइ, बहाली में वठी वञण जे लाइ असांखे आर्ज़ी बुनियादनि ते थींदो छा आहे त असां जेकॾहिं निंड कंहिं माण्हू जी घणनि ॾींहंनि खां फिटल आहे, पोइ असां दवा ॾींदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर डॉक्टर चवंदा हूंदा त हीअ दवा ॾियूं था, हिन खां पोइ थोरी देरि या हिकिड़ो ॾींहुं 1.5 ॾींहुं माण्हू खे निंड वधीक ईंदी, शुरू में डहियो पियो हूंदो, किरियो पियो हूंदो ऐं तव्हां परेशान न थीजो। त उनजे पोयां जेको अमल आहे उहो इहो हूंदो आहे त असां उन फैमिली खे एजुकेट कंदा आहियूं त हिन खे थोरी निंड आवर दवा बि ॾिनी अथऊं, माना एंटी डिप्रेसेंट ॾिनी अथऊं, जेसि ताईं उहो पंहिंजो इफेक्ट डेवलप करे तेसि ताईं असां हिनखे निंड आवर दवा बि सां एड कई आहे त हिन जा निंड जा मसइला, हिन जा बेसुकूनी जा मसइला, हिन जा तशवीश जा मसइला उहे थोरा घटिजी वञनि। जेको की डपु हूंदो आहे माण्हू तशवीश जे करे त माना हाणे कुझु थियण वारो, अनसर्टेनिटी, गैर यकीनी, बेचैनी, घबराहट, उदासी ऐं उणतूं हूंदी आहे ऐं का शइ वणंदी न आहे। ऐं निंड तव्हांखे ॿुधायां त निंड जेके माण्हू निंड नथा कनि उन्हनि खे वेसर जूं बीमारियूं बि थियनि थियूं, उन्हनि खे अञा के बीमारियुनि जो हिकिड़ो कॉम्प्लेक्स ठही थो वञे ऐं उहो हिकिड़ो कंपाउंड ऑफ डिसऑर्डर थो थी वञे। त पोइ निंड जेको हिकिड़ो उहो अमल आहे जंहिंजे करण सां ॾिसो जीअं असां कंप्यूटर खे छॾींदा आहियूं त डीफर्गमेंटेशन करे फाइलनि खे पंहिंजी जॻह ते सही करे रेस्ट निंड असांजे जेका आहे न सो ईअं सम्झो त डीफर्गमेंटेशन ऑफ थॉट करे थी ऐं उहे असांजा फाइल जेके दिमाग़ में सॼे ॾींहं जी किरत जा आहिनि, सॼे ॾींहं जे कमनि कारियुनि जा आहिनि, सॼे ॾींहं जे मशग़लनि जा आहिनि, उन्हनि समूरनि खे जेको आहे सो गॾु करे शेड्यूल करे जंहिंजो जेको तबिको आहे, जंहिंजो ताक़ आहे, जिते रखिणो आहे उनखे सही जॻह ते रखे थी। निंड खां पोइ रिफ्रेशिंग निंड हूंदी आहे।
पर जॾहिं उन्हनि खे डिप्रेशन थो थिए, मायूसी थी थिए या तशवीश थी थिए या को ज़हनी बीमारी थी थिए, त पोइ सभ खां पहिरीं उनजी निंड थी ख़राब थिए। पोइ हुनजा ॿिया पोइ उनजे करे जेको तव्हांजो सुवाल हुयो त पोइ असां वरी उनजी फैमिली खे पढ़ाईंदा बि आहियूं त बाबा हिन मरीज़ खे असां हीअ थोरी सुकून आवर दवा था ॾियूं। पोइ छा थींदो आहे, हाणे असांजे समाज में रेगुलेशन कोन्हे, मॉनिटरिंग कोन्हे, त स्टोर वारो उहा दवा वाफर मिक़दार में बिना लिखत जे डॉक्टर जी डिस्क्रिप्शन खां बगैर। ॿियो छा आहे त असांजी इकोनॉमी एतिरी सुठी न आहे जो मरीज़ असांजो ॻरियूं फीयूं, असां मां बि क्लेम थो करियां त असांजो ॻरियूं फीयूं नथो भरे सघे, या असां वटि सरकार जीअं सरकावाज़ इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री जेको गवर्नमेंट जो इदारो आहे उन में बि कमु कंदो आहियां, त उते बि असां मरीज़ जे जेका कैफ़ियत हूंदी आहे उनखे नज़र में रखी कंदा आहियूं, पर उन्हनि खे ज़रूरी इहो पढ़ाईंदा आहियूं त हिन जा हेतिरा हेतिरा साइड इफेक्ट बि अथव। पोइ छा थींदो आहे त जीअं हुनखे सुकून मिले थो, पोइ शॉर्टकट जेको सवेर खां ॻाल्हियूं पिया करियूं, पोइ माण्हू उनजे अंदरि मुब्तला थी वेंदो आहे, पोइ उहो हिकिड़ो विशियस सर्कल ठही वेंदो आहे, हिकिड़ो बुराई जो हिकिड़ो दाइरो ठही वेंदो आहे। उन में पोइ हू हुनखे वधीक इस्तेमालु कंदे 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 पोइ आदी थी वेंदा आहिनि, वरी हुनजा मरीज़ थी वेंदा आहिनि, जेके असां ड्रग एडिक्ट चवंदा आहियूं या ड्रग अब्यूज़र्स चवंदा आहियूं, त या ड्रग यूज़र्स चवंदा आहियूं। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त इदारा पंहिंजी जॻह ते कमु कनि पिया। ओरल सब्सटीट्यूट थेरेपी असांखे ॾियणी पवंदी आहे। जेकॾहिं मिसाल चओ त न ॾींदासीं, हिकिड़ो माण्हू बेंज़ोडाइज़ेपिन खाए थो, सुकून आवर दवाऊं थो खाए, ऐं उहो 20-20-30 गोरियूं खाए थो, खोड़ सारा तव्हां वटि मिसाल हूंदा, असां वटि मिसाल आहिनि त माण्हू एतिरी मिक़दार में खाइनि था जो जेकॾहिं नॉर्मल माण्हू खाए त उनजी मौत वाक़ई थी। पर पोइ जेकॾहिं उहो हिकदमि हटाईंदासीं त उनखे दौरा पइजी वेंदा, झटका थी वेंदा, माना उहा थींदा विड्रॉल एपिलेप्सी या विड्रॉल। बस हिकिड़े ज़हन खे इन शइ जी आदत थी वञे त पोइ यकदमि हटाइण सां त वाक़ई इहे प्रॉब्लम थी थिए। ॾिसो असांखे उन महिल इहे जेके आहिनि सो कम करणा पवंदा आहिनि, पर उहे आरज़ी बि न अथनि। ख़ानदान खे माना जेको फैमिली गॾु हूंदी आहे उनखे असां पढ़ाईंदा आहियूं, एजुकेट कंदा आहियूं त हिन जो मिक़दार हेतिरी देरि हलंदो, हेतिरा ॾींहं हलंदो, उन खां पोइ एंटी डिप्रेशन वधाईंदासीं, हिनखे हटाईंदासीं। पोइ हुनखे जॾहिं ॾिसो जॾहिं असल मसइलो ख़तमु थी वियो, तशवीश जितां आई पे, दिमाग़ मां रेगुलेट थी या कार्टिसोल लेवल्स या ॿिया जेके हार्मोन कीमियाई मादा हुआ उहे पंहिंजी जॻह ते सही तरीक़े सां सेट थियणु शुरू थी विया, त पोइ कार वहिंवार ऐं पंहिंजी मामूलात में जॾहिं माण्हू अचे थो त पोइ थकावट जे करे निंड अची थी वञे। अच्छा तालिब, ख़ासि तौर ते तव्हांखे अक्सर ॿुधण में बि आयो हूंदो त हीअं पहिरियों त डॉक्टर साहिब जेको का बि मेडिसिन ॾियो त जेतिरे टाइम पीरियड डॉक्टर चवनि था रिकमेंड कनि त ओतिरी ई खाइणु घुरिजे असांखे, वधि में वधि इस्तेमालु वाक़ई ग़लति आहे। त ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे इन शइ में पाण बख़ुदि इन्वॉल्व थो कयो वञे, ख़ासि तौर ते हिकिड़ी कैंडीज़ वग़ैरह बि अॼुकल्ह अचे मंशा जो उन में अचनि थियूं, हिकिड़े इन में त ॿारनि खे फ़रोख़्त थियूं कयूं वञनि, त उन्हनि जी कीअं ख़बर, ॿारनि जॾहिं शइ वठण था वञनि त उन ते पेरेंट्स जो कीअं एतिरो केतिरो ध्यानु हुजणु घुरिजे, पोइ उन ते कीअं ख़बर पवंदी पोइ पेरेंट्स खे? ॾिसो उहा ॻाल्हि असांखे त मॉनिटरिंग पेरेंट्स खे पाण अमूमन असां वटि छा थींदो आहे, असीं ॿारनि जी पहिरीं ॻाल्हि त कयूं त जेके डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन ॾियनि था, ॿार वठणु वञनि था या नौजवान वठणु वञनि था, खाइनि त ॾिसो उन्हनि जी नज़र में केॾी कैंडी आहे। बिल्कुलु, त डॉक्टर जेका प्रिस्क्रिप्शन ॾिए थो त असां वटि इहो प्रोसेस कोन्हे त मेडिकल स्टोर वारा ॿाहिरि त इहो मूं ॾिठो त हू छा कंदा आहिनि, डॉक्टर जी जेका ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन हूंदी आहे पाण वटि रखी छॾींदा आहिनि, पेशेंट खे न ॾींदा आहिनि, उहो टाइम पीरियड जे लाइ उहो दवा ॾेई छॾींदा आहिनि। ठीकु, त अहिड़ो को सिलसिलो हिते बि हुजणु घुरिजे। हाणे अचूं था ॿिए सवाल ते त ॿारनि खे असांखे कीअं चेक एंड बैलेंस करणु घुरिजे। अमूमन असां मेजोरिटी हिते छा थींदो आहे, 100 मां 80% पेरेंट्स थी हलिया या असांजे माशरा जेके माण्हू आहिनि छा कंदा आहिनि, ॿारनि खे पैसा ॾेई छॾींदा आहिनि, हीअ तव्हांजी स्कूल जी ख़र्ची आहे, तव्हांखे जेको वणे वञी वठो, ॿाहिरि वञो त रांदि खेॾणु वञो था, हीअ पैसा वठो, जेको तव्हांखे वणे सो वञी वठो। पर जेकॾहिं असीं हुन जी जाइ ते ॿार सां गॾु वञूं, बाबा छा खपे, हीअ खपे, हीअ न खपे, हीअ खपे, जीअं अमूमन आउं कंदो आहियां, मुंहिंजो नंढड़ो मूंखे चवंदो बाबा लॉलीपॉप खपे, पोइ आउं दुकान वारे खे पुछंदो छा हिन जे अंदरि बबल आहे या बबल कोन्हे, तव्हां शइ खणो था, हुन ते एक्सपायरी डेट आहे कोन्हे या ॾिसो उन पैकेट ते आहे कोन्हे, इहो चेक एंड बैलेंस नंढियूं नंढियूं शयूं आहिनि त नंढियूं शयूं, इहो असांखे करणु घुरिजे। जॾहिं चेक एंड बैलेंस तव्हां न कंदव, ॿार खे तव्हां फ्री हैंड ॾेई छॾींदव त पोइ हुनजी मर्ज़ी आहे, हुन 50 रुपए मां भले वञी चिप्स वठे या बिस्किट वठे, या वरी हुनखे को माण्हू अहिड़ी का टॉफी सेल करे थो या हू ॿी का शइ वञी वठे थो त हुनजो आदी थी वेंदो हलियो, नेचुरली हुनखे हुनजो नुक़सानु थींदो, उहो हुन पासे वेंदो हलियो जॾहिं चेक एंड बैलेंस न हूंदो। सही ॻाल्हि, सही बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पेरेंट्स खे इन जो पुछणु घुरिजे त हिन शइ न कंहिं टॉफी जे अंदरि छा छा। अच्छा, हिते वरी ॿियो हिकिड़ो पहलू इहो आहे त असांजे जेके शॉपकीपर्स आहिनि, ठीकु आहे, असांजे शॉपकीपर्स में मोस्टली अनपढ़ियल तबिको आहे, ठीकु आहे, अनएजुकेटेड माण्हू जेके केबिन में वेठा आहिनि, मांडड़ीअ में वेठा आहिनि, दुकान खोले वेठा आहिनि, उन वटां हिकिड़ी का कंपनी अचे थी, का नई भई असांजी नई प्रोडक्ट आहे तव्हां रखो,
ठीकु आहे, हीउ तव्हां प्रोडक्ट रखंदोसीं, तव्हांखे वॉल क्लॉक ॾींदासीं, असीं तव्हांखे बर्नियूं ॾींदासीं, तव्हांखे चेयर्स ॾींदासीं। हाणे हुनखे ख़बर न आहे त हिन जा जेके इंग्रीडियंट्स आहिनि उहे छा आहिनि, उन में अल्कोहल आहे कोन्हे, उन में नशो आहे कोन्हे, उन में नुक़सान वारी शइ आहे कोन्हे। हाणे हू ॾिसो थो, हुन वॉल क्लॉक खे, हुन चेयर्स खे ॾिसे थो, हुन पोस्टर खे ॾिसे थो, हू वठी रखी थो छॾे, चए थो बस ऐं नज़र में हिकिड़ी टॉफी अचे थी। हा, नज़र में हिकिड़ी टॉफी। जी जी। ताज़ो हिकिड़ो वीडियो वायरल थी त लाड़काणे साइड में सिंध जो को शहर हुयो, उन में हिकिड़ो जूस दुकानदार विकिणे पियो जेको बुनियादी तौर ते इम्पोर्टेड हुयो, पर उते जी कैट्स जे लाइ हुयो, जेको हिते ॿारनि खे पियो ॾिनो वञे। ऐं ॾिसो हीउ जेको लोभ आहे, इंसान जे अंदरि लालच आहे, हिर्स आहे ऐं शॉर्टकट आहिनि जेके चोर केट जो जेको जूस हुयो जेको इंसाननि खे पियो ॾिनो वञे, ऐं हुनजी वीडियो वायरल थी ऐं तमामु घणी वीडियो वायरल थी। पर जीअं अॼु मुंहिंजो आर्टिकल लॻो आहे हिन मनीषा जे हवाले सां, त मूं चयो त कानून मौजूदु आहे, पोइ वरी नोट बि मौजूदु आहिनि उन कानून खे काउंटर करण जे लाइ, त उहो सॼो काउंटर बि थी थो वञे, कानून इम्प्लीमेंट नथो थिए ऐं कानून किताबनि में मौजूदु आहे। हिते कानून बि मौजूदु आहे, रोकण जे लाइ नोट मौजूदु आहिनि, हिते जस्टिफिकेशन थी। पर हाणे ॾिसो न, असां ॾिसंदा आहियूं असां वटि अहिड़ा कैरेक्टर्स माज़ी में बि रहिया आहिनि, हाणे बि मौजूदु आहिनि। पर्सनल विल जेका हूंदी आहे न, को एसपी आहे, ठीकु, को कमिश्नर आहे, को मिनिस्टर आहे, जेसि ताईं हुनजो पर्सनल इंट्रस्ट, पर्सनल विल न हूंदी, कुझु नथो करे सघे। ठीकु आहे, फॉर एग्जाम्पल असां हिते ॾिसूं क्राइम जे हवाले सां, हैदराबाद जो माज़ी जो मिसाल असां वटि साम्हूं आहे, SSP इरफान बलोच आयो, उन दौर में क्राइम केतिरो कंट्रोल थियो, हुन पंहिंजी स्ट्रेटेजी राइट हुई या रॉन्ग हुई, उहा उन पहलू ते असीं नथा मञूं, पर हुन कंट्रोल करे छॾियो। ठीकु, पर्सनल जेके सगारा माण्हू आहिनि न, उन्हनि खे खपे त हू पंहिंजो इंट्रस्ट ॾेखारीनि। हाणे उन्हनि जो इंट्रस्ट छो नथो थिए, उन सबबु इहा त हुननि जो ॿारु घरां निकिरे थो, कार में वेहे थो, कार मां वञी लहे थो, 5 स्टार होटल में वञी मानी खाए थो, पैकेट वारी ॿाहिरि अमेरिकन का शइ आहे उहा वठे थो, उहा परचेस करे थो, शइ हुनजी अचे थी, जॾहिं हू हिकिड़ी शइ जा मुतासिर आहिनि ई कोन त पोइ गौर नथा कनि। माना ही काफ़ी 3-4 एतिरा इन असांजे मुआशिरे में जॻहियूं आहिनि, हिकु त जीअं त डॉक्टर्स जे रिकमेंडेड सां जो ग़लति इस्तेमालु जेके मरीज़ शुरू था करे वठनि, ऐं ॿाहिरि असांजी कैबिनेट दुकान ते इहे शइ फ़रोख़्त थी थिए, ख़ुदि माना शौक़िया वग़ैरह ते इस्तेमालु था कनि। इहे बाक़ी असांजे जेके बि आहिनि जंगस उन्हनि खे इन शइ जो ध्यानु करणु घुरिजे। पर हीअं वठंदासीं असां ब्रेक, ऐं इन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुरहाण चांहि जेकॾहिं वरिसनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोटी 10 लख रुपए ताईं। कारे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबन का सुरहान चाहे जेकॾहिं वरिसां खे जोड़े थी। इंसान जी असांजी ज़िंदगी एतिरी ख़ूबसूरत ऐं एतिरी अहम आहे, उन सां गॾो गॾु असांखे केतिरी त रिस्पॉन्सिबिलिटी हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते पहिरियों त असांजे वालदेन जी हूंदी आहे, पोइ भाउ भेणनि जी हूंदी आहे, ऐं असांजी ज़िंदगी जो केतिरो ई थोरो ई बुरो अमल जेको आहे असांजे फैमिली ते केतिरो असरु थो पए, त इन्हनि शयुनि खां हमेशह माण्हू जेको दूर ई रहे, परे ई रहे, त परहेज़ करे त वधीक बहितर आहे। जीअं अच्छा डॉक्टर साहिबु इहा ॻाल्हि त चलो ठीकु आहे, नशो त वठनि था, एडिक्ट था थी वञनि, आदी था थी वञनि, चाहे हू सुपारी हुजे या कोई बि जी सॉफ्ट चयो या हार्ड चयो, कहिड़े बि क़िस्म जो, लेकिन इन जे यूज़ खां पोइ हू चरिया छो था थी वञनि? ॾिसो, बुनियादी तौर ते जॾहिं बि कंहिं शइ जो वाफ़र मिक़दार में इस्तेमालु थींदो, एक्सेसिव यूज़ थींदो, त पोइ ही केमिकल आहिनि न, माना उग्रा केमिकल आहिनि, ख़राब केमिकल आहिनि, त वरी उन्हनि जो सिधो सो वाबस्तगी जेके न दिमाग़ जा रिसेप्टर आहिनि उन्हनि जे मथां कमु थिए थो। इन खे असां चवंदा आहियूं, जेको असांजा सुञाणप जा जेके 2 टूल आहिनि, ICD आहे ऐं DSM आहे, चवंदा आहियूं सब्सटेंस यूज़ डिसऑर्डर। पोइ वरी असां उनखे चवंदा आहियूं सब्सटेंस इंड्यूस साइकोसिस, माना कंहिं माना केमिकल जे इस्तेमाल खां पोइ ज़हनी तवाज़न जो बिगड़जणु। जॾहिं तव्हां हद खां वधीक इस्तेमालु कंदो, शुरू में तव्हांखे निंड ॾींदो, पोइ तव्हांजी मिक़दार वधंदी, पोइ तव्हांजा तरीक़ा वधंदा, पोइ बार बार इस्तेमालु कंदो, पोइ उनजी घणी मिक़दार इस्तेमालु करणी पवंदी। छो त मिसाल 10 रिसेप्टर आहिनि, 10 रिसेप्टर बाइंड थी विया, पोइ 11 थींदा, पोइ 20 थींदा, पोइ 40 थींदा, पोइ 100 थींदा, पोइ उनजा उग्रा नतीजा ॾिसो। पाणी तव्हां घणो पींदो तव्हांखे यूरिन घणो थींदो, यूरिन घणो थींदो तव्हांजी सोडियम लॉस थी वेंदी। एक्सेसिव यूज़ ऑफ वाटर, पाणी ज़िंदगी आहे, पर जेकॾहिं तव्हां एक्सेसिव यूज़ ऑफ वाटर कंदो त तव्हांखे पेशाब घणो लॻंदो, हुन में तव्हांजी सोडियम निकिरी वेंदी, तव्हां सुस्त थी वेंदो ऐं जानलेवा साबित थी वेंदो। तीअं ही त थियो हिकिड़ो रूटीन जी शइ, माना जेका काराइती शइ आहे, पर जेके केमिकल
जेके उग्रा केमिकल आहिनि, जेके ख़तरनाक केमिकल आहिनि, जेके नुक़सानकार केमिकल आहिनि, जेके दिमाग़ खे सुन था करे छॾीनि, जेके दिमाग़ जे अमलनि खे बंदि करे था छॾीनि, रोके था छॾीनि, शंट था करे छॾीनि, स्टंट था करे छॾीनि, उन्हनि केमिकल्स जा नुक़सानदा असर दिमाग़ जे सोचणु सम्झण ऐं कमु करण जी सलाहियतुनि खे सलब करे था छॾीनि, मसक करे था छॾीनि, बंदि करे था छॾीनि, ख़तमु करे था छॾीनि। पोइ माण्हू जेको आहे ज़हनी तवाज़ुन बिगड़ण जी बीमारियुनि जो शिकार थी वेंदो आहे। पोइ उनखे हेलुसिनेशन थी थियूं आहिनि, पोइ उनखे डिलीवन थींदा आहिनि, पोइ शक वहम ॾिसो जीअं जेको माण्हू चेस इस्तेमालु थो करे उनजे अंदरि झेड़ाक तबियत, या जेको अल्कोहल थो इस्तेमालु करे उनजे अंदरि झेड़ाक तबियत, ऐं जेको ॿियूं शयूं माना जेको असां अञा पाउडर वग़ैरह जेको ॿियूं शयूं इस्तेमालु थो करे त उनजे अंदरि चोरी चकारी ऐं झेड़ाक तबियत, उनजे मतलब हर हिकिड़ी शइ जो हिकिड़ो यूज़ वाफ़र मिक़दार में, घणी मिक़दार में, हद खां वधीक मिक़दार में जॾहिं इस्तेमालु कयो मां हिकिड़ी वेंदो कॉल वठी वठां डॉक्टर साहब, कंटिन्यू कंदासीं हिन ॻाल्हि खे। हेलो अस्सलाम वालेकुम। अवां खे वेलका सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवण चाहींदा? डॉक्टर साहब ने तमामु बहितरीन ॻाल्हि कई आहे शॉपकीपर जे हवाले सां, पर मां अर्ज़ु इहो कंदुमि त हिते इंतज़ाम छा करे थी? हिकिड़ो कंपनी वारो जेको अचे थो अड़प पड़ियल शॉपकीपर खे पंहिंजो सुठो ॾेखारे थो, उनजी तारीफ़ करे हुनखे दुकान ते लालच ॾेई करे सामान रखाए थो, त उन बारे में इंतज़ाम छा करे रही आहे? इन बारे में मां चवंदुमि डॉक्टर साहब खे इन बारे में इंतज़ाम खे बि रिसर्च करणी खपे। ठीकु आहे, वरी वरी महिरबानी, वरी महिरबानी। ॾिसो, बुनियादी तौर ते साईं जो सुवालु ॾाढो भलो हुयो। ठीकु आहे, असां वटि जेको सिगरेट स्मोकिंग आहे उन ते पाबंदी आहे, त उनजो तशहीर कोन थींदी टीवी ते या कंहिं मीडिया ते, उन तशहीर कोन थींदी। पर मिसाल जे तौर ते जेका उगरी शइ आहे हिकिड़ी मैनपुड़ी, गुटको या छालिया, ॿियूं जेके उबतियूं सिबतियूं शयूं आहिनि जेके अचनि पियूं पुड़ियुनि में, नशेआवर पुड़ियूं जेके अचनि थियूं सोपारियुनि सां गॾु नशेआवर शयूं, तंबाकू वारियूं, त उन्हनि जी जेको आहे इंसेंटिव उन ते कोन हूंदा आहिनि, पर उन्हनि में पैसो घणो आहे, टर्नओवर घणो आहे, उन में लालच घणी आहे, त उहे कनि था। जीअं साईं चयो त ॾिसो हिकु रेगुलेटरी अथॉरिटीज़ आहिनि, तव्हांखे ख़बर अथव हर ज़िले जे अंदरि माप तौर जा डिपार्टमेंट आहे, जेको माप तौर ऐं तौरनि जी जेका आहिनि सो हर साल वज़न मेयरमेंट इदारो आहे जेको कंट्रोल करे थो। उन खां पोइ फूड अथॉरिटी आहे, उन खां पोइ ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी आहे, उन खां पोइ फूड इंस्पेक्टर्स आहिनि, उन खां पोइ हर शइ जी जांच, माना 24-25 डिपार्टमेंट हर ज़िले में कमु कनि था। पर ॾिसो न, हाणे इन्वायरमेंट प्रोटेक्शन वारा वेठा आहिनि, तव्हां वटि ओल्ड एज बेनिफिट वारा वेठा आहिनि, सोशल वेलफेयर वारा वेठा आहिनि, ऐं ॿिया खोड़ सारा माना 22 खां 25 डिपार्टमेंट आहिनि जेके मुख़्तलिफ़ शयुनि खे मॉनिटर था कनि। सिविल डिफेंस वारा वेठा आहिनि, सिविल डिफेंस वारनि जे हूंदे कंदे ॾिसो तव्हां वटि सिविल हॉस्पिटल हैदराबाद वटि कंहिं पंप ते जेको आहे सो ट्रेलर में बाहि लॻी थी वञे, नुक़सान थो थी वञे, त माना प्रिकॉशन्स जी साईं ॻाल्हि कई तमामु बहितरीन ॻाल्हि। इहो असांजो शऊर पियो ॻाल्हाए, इहो असांजो इल्मु पियो ॻाल्हाए, इहो तव्हां पिया ॻाल्हायो, असां पिया ॻाल्हायूं, इहो असांजो समाज असां सां ॻाल्हाए। अच्छा, हिकिड़ी शइ आउं एड कंदो हलां त जीअं अधे सवाल कयो त इंतिज़ामिया छा पई करे। ॾिसो, अदालत आहे, उनमें जज बि आहे, हुन में वकील आहे, पर जेसि ताईं अपील न थींदी, जेसि ताईं एप्लीकेंट न वेंदो, ओसि ताईं हुननि जे मथां वही का नाज़िल न थींदी। असीं उहो ई मूं पहिरियां बि ॻाल्हि चई त असीं पंहिंजी ज़िमेदारियुनि खां मुंहुं मोड़ूं था। असीं चऊं त सभु कुझु हू अचनि करे वञण लाइ। ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हांजे पाड़े में, तव्हांजे इलाइक़े में कंहिं शॉप ते का अहिड़ी का ग़लति शइ विकामे थी, का नुक़सानकार, का हानिकार शइ विकामे थी, तव्हां दरख़्वास्त लिखी ॾियो, तव्हां DC खे ॾियो, तव्हां मुख़्तियारकार खे ॾियो, तव्हां असिस्टेंट कमिश्नर खे ॾियो, तव्हां फूड अथॉरिटी खे ॾियो, तव्हांखे रिस्पॉन्स ज़रूरु मिलंदो। इहे मुंहिंजा पर्सनल एक्सपीरियंसिस आहिनि। तव्हां रिटन में ॾियो, तव्हांखे रिस्पॉन्स ज़रूरु मिलंदो, तव्हांखे स्टेट जी तरफ़ां, तव्हांखे डिपार्टमेंट तरफ़ां रिस्पॉन्स ज़रूरु मिलंदो, त उहो असांखे करणु घुरिजे। जेकॾहिं मिले थी त असां ॾियूं, नथो मिले खोड़ सारा दरवाज़ा आहिनि। तव्हां उनखां पोइ मथे सतह ते वञो, पोइ कोर्ट में वञो, बहरहाल तव्हां वटि काफ़ी रस्ता आहिनि, उन्हनि ते असीं बहस नथा कयूं, उहो हिकिड़ो आहे, तव्हांखे पंहिंजी ज़िमेदारी सम्झणु घुरिजे। अच्छा, हिकिड़ो सवाल तव्हां डॉक्टर साहिब खां कयो, उहो आउं वरी एड करणु चाहींदुसि त हिकिड़ो त डॉक्टर साहिबु ॾाढो बहितरीन तरीक़े सां वज़ाहत कई त जॾहिं डोज़ेज जेके हूंदा आहिनि या क्वांटिटी जेका हूंदी आहे उहा वधी वेंदी आहे त माण्हू या घटि बि आहे त माण्हू जो मेंटली डिसऑर्डर थींदो हले, या चरियो थींदो हले, जेको तव्हां सवाल कयो त चरियो छो थींदो आहे इंसानु। इन जो हिकिड़ो ॿियो सबबु अथव ब्रोकन फैमिलीज़। इहो जेको वर्ड आहे ब्रोकन फैमिलीज़, डॉक्टर साहिब हुनखे बहितर तरीक़े सां सम्झी सघंदो। असांजी सोसाइटी में ब्रोकन फैमिली जो ज़रूरी मतिलबु न आहे जंहिंमें तलाक थी वञे। उहे फैमिलीज़ जेके जॉइंट आहिनि, ज़ाल मुड़ुस रहनि था, उन्हनि में ठहे नथी, झेड़ा कनि था, उनजो जेको असरु पवे थो ॿारनि जे मथां, उन घर में जेको नौजवान रहे थो, जेको ॿारु रहे थो, इन ब्रोकन फैमिलीज़ या जेके इहे आहिनि, इन्हनि जो जेको असरु पए थो ॿारनि जे मथां, उहो पोइ वरी ॿारनि खे अॻिते हली
मेंटली डिसऑर्डर में खणी था वञनि, जंहिंमां डॉक्टर साहब बहितर उन वज़ाहत कंदो शिज़ोफ्रीनिया जहिड़ियूं बीमारियूं ॿाहिरि अचनि थियूं, पर्सनैलिटी डिसऑर्डर जहिड़ियूं बीमारियूं ॿाहिरि अचनि, त उन में बि माण्हू काफ़ी हद ताईं चरियो थी थो वञे। उहो ॾिसो न हिकिड़ी वजूहात पेश थी वञे, लेकिन ही हिकिड़ी ड्रग यूज़ करे बि जॾहिं थियनि हू त हिकिड़ो फैमिली बैकग्राउंड या डिप्रेशन होपनेस ॿार जेको ॾिसंदो थो हुजे त बाक़ी उहे चरे थियण जा ही बि हिकिड़ा रीज़न आहिनि, पर ही जॾहिं ड्रग यूज़ थो करे त घटि जहिड़े थियण में वीचारे थो थिए, वधीक यूज़ करण में वीचारे थो फैमिली मां निकिरनि था त उहे वरी सेटिस्फिकेशन जे लाइ ड्रग्स वारे पासे वञनि था। सही ॾिसो न दबाव जेको आहे न समाज जो, ब्रोकन फैमिली साईं तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट एस्पेक्ट ॿुधायो आहे, इहो हिकिड़ो सबबु बि आहे। ॾिसो पीउ नशो करे थो, घर जो माहौल बिगड़े थो, सही ॿार हुनखे नकल थो करे, ॿार हमेशह नकल वधीक सुठो कंदो, इमिटेशन सही जल्दी से बचपन खां वठी नकल कंदो आहे, माना पंहिंजा जेके आइडियल पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि दुनिया में, उहो हूंदो आहे माउ पीउ, उनखां पोइ उस्ताद हूंदो आहे, उनखां पोइ ग्लैमराइज़ लाइफ अचे थी त उन में एक्टर हूंदो आहे, उनखां पोइ कुझु टीवी एंकर हूंदो आहे, या को सुठो डायरेक्टर हूंदो आहे, या को सुठो प्रोग्राम मैनेजर हूंदो आहे, या को आइडियल फाउंडर हूंदो आहे कंट्री जो, त उन्हनि आइडियलाइज़ जेके माण्हू कंदा आहिनि त उन्हनि खे इमिटेट करे थो, त पोइ उतां खां शुरू थिए थो। नशे जे करे फैमिलीज़ ब्रोकन थियूं थियनि, ब्रोकन फैमिलीज़ जे करे माण्हू नशे में था वञनि। ॿ फिनामिना आहिनि, इन खे जीअं मूं सवेर हिकिड़ो लफ़्ज़ कयो त समाज जा ब्रेक फेल था थी वञनि, त पोइ हुन में ब्रोकन फैमिलीज़ अची वञनि थियूं, तलाक़ूं अची वञनि थियूं। हाणे आऊं बेसिकली गुलस्तान सजाद हैदराबाद में रहंदो आहियां, उते 5-6 ॾींहंनि खां ड्रेनेज जो सिस्टम सॼो चौक लॻो पियो आहे, सॼा घर पाणी हेठि, रोड रस्ता पाणी हेठि। हाणे इहो हिकिड़ी कसम परसी जी हालत आहे। एक्सीएन खे फ़ोन था करियूं, कोन थो खणे, एसडीओ खे फ़ोन था करियूं, कोन थो खणे, कंहिं वटि वञिजे, दाद केरु कंदो, दाद रसी केरु कंदो, दायूं कंहिंजे अॻियां, जंहिंजे अॻियां दायूं था उहे ई दाद नथा कनि। मञूं था साईं चयो त तव्हां ख़त लिखंदव, तव्हां एप्लीकेशन ॾींदो त कमु थींदो, मञूं था थींदो, पर उनको खबर होने तक पता नहीं क्या हो जाएगा, खाक हो जाएंगे, उनको खबर होने तक हम खाक हो जाएंगे। त ही हिकिड़ो नंढे ज़िले जो एसपी चवे थो त 85 करोड़ रुपए जो मुनेशा सॉफ्ट जेके नशा आहिनि उन्हनि जो वाइपो थो थिए। इहो ख़ाली मैनपुरी गुटके ऐं जेको आहे सो जेको 2100 2200 2400 जो, अञा शराब चर्स चवनि था त असां वटि परमिट बि आहे, परमिट इहो बि हिकिड़ो ग़लति आहे न। ॾिसो परमिट हुकूमत जे चङनि माण्हुनि जे जेके हुकूमत जे हिसेदार आहिनि उन्हनि माण्हुनि खे परमिट मिलनि, ऐं उन्हनि में किथे बि कोन लिखियलु त को हिंदू जेको आहे सो शराब पी सघे थो, किथे बि कोन लिखियलु। मुंहिंजी 2-3 दफ़ा असां प्रोग्राम कया आहिनि, उन्हनि में मुख़्तलिफ़ दोस्त आया आहिनि, उन्हनि चयो त न असांजे मज़हब में बि कोन्हे त को शराब जी इजाज़त आहे तव्हांखे, मुस्लमाननि खे इजाज़त कोन्हे। कासिमाबाद, तव्हां नंढिड़ो मिसाल कासिमाबाद जो वठो, राति जो 11 बजे खां पोइ कासिमाबाद झूमंदो नज़र ईंदो, स्पीड में ज़ुकट करे गाॾी तव्हांजे पासे में निकिरंदी, ख़बर पवंदी त हमारा टोल लॻो पियो। उनखां पोइ जिते वञो गुतनि ते हिकिड़ो पुलिस वारो वेठो आहे, पर उनजे बावजूदि सभ खां वधीक मुस्लमान उतां खां वठनि था। जेको कारवां हले पियो, जेको कारोबार हले पियो, इहो सॼो इन्हनि ते पियो हले। 2.5 लख 3 लख जी मुस्लमान आबादी आहे, 4 गुता आहिनि कासिमाबाद में। ॾिसो हिन ज़रूरत कहिड़ी आहे? विच में हुकूमत पंहिंजो सुप्रीम कोर्ट इन जे मथां बैन लॻायो हो त अची वावेला शुरू थी त हिन ते सभ खां वधीक टैक्स थो थिए। त बाबा टैक्स त पोइ तव्हां जीअण ते टैक्स लॻो पियो आहे, सुबुह जो पेस्ट इस्तेमालु था करियो, बुर्श था इस्तेमालु करियो, बिजली था इस्तेमालु करियो, टेलीफोन था इस्तेमालु करियो, पेट्रोल था इस्तेमालु करियो, जेका गैस था इस्तेमालु करियो, जेके सभु शयूं उन्हनि ते टैक्स आहे तव्हांजो, उहो असीं टैक्स ॾियूं पिया। पर उन्हनि सिस्टम आहे न, उन्हनि ते जेकॾहिं बंदि था कयूं त पोइ हुननि जा सॼा कारोबार था बंदि थी वञनि, किरोड़नि जूं मंथलियूं थियूं अचनि, थाणा विकामजनि था, ज़िला विकामजनि था, मुख़्तलिफ़ माण्हू विकामजनि था, अलाही छा थो थिए। 4 कामरेडनि खे बोतलूं मिलंदियूं आहिनि, 4 सूबेदारनि खे बोतलूं मिलंदियूं आहिनि, 4 एसपीनि खे बोतलूं मिलंदियूं आहिनि, बाक़ी जंहिंखे चाहियो विकिणो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं समाज जॾहिं वञे थो वञणु ॾियो। असांजा ॿार त इंग्लैंड में पिया पढ़नि, असांजा ॿार त अपर क्लास जेसिताईं चवंदा जिते बाहि ॿरंदी आहे उते ई सेक ईंदो आहे। अपर क्लास खे इन ॻाल्हि खे असां कंटिन्यू कंदासीं, पर मां हिकिड़ो ब्रेक वठी वठां। ब्रेक वठण बि ज़रूरी आहे ऐं हिन प्रोग्राम सां ताबूत सुरहान सां जेकॾहिं असांखे जोड़े थी, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के असरहान चाहें जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी ऐं नंबर अनाउंस करण जो स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं ख़ासि तौर ते जेकी वंशियात जो रोकण जो रोकथाम जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं चाहींदमि त जेके आहिनि असां सभु कोई जीअं चवंदा न अवेयरनेस ॾियणु घुरिजे ॼाण ॾियणु घुरिजे त असांजे प्रोग्राम जे थ्रू त तव्हां यकीननि इन ॻाल्हि खे फॉलो ऐं मोटिवेट बि कंदा हूंदव पर आउं चाहींदमि त जेकी घिटी पाड़े खां ई अगरि नंढा नंढा ॾींहं पाण में माण्हू गॾिजी वेही करे ॿारनि खे अवेयरनेस ॾियनि ॿुधाइनि को हिकिड़ो ॾींहुं रखी छॾनि त इन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो पर हाणे ॻाल्हि अचे थी हाणे माशाल्लाह डॉक्टर साहिबु हेॾा बहितरीनु केतिरियूं सुठियूं हर मन मल्टी टैलेंटेड जॾहिं माण्हू हूंदा आहिनि त पोइ उन जी हिकिड़ी ॻाल्हि जीअं त कुझु लिखां बि पर हींअर मुंहिंजे हथ में डॉक्टर साहिब जो हिकिड़ो हीअ किताबु आहे ऐं पुछणु चाहींदमि त हीअ किताबु छा कहिड़े रीज़न ते तव्हां लिखियो ऐं छा सोचियो हिन में छा लिखियलु आहे किताब जेको आहे न सो मल्टानेशनल कंपनीज़ उन खां पोइ जेके आहिनि सो प्राइवेट इदारा उन खां पोइ जेको सॼी दुनिया में जेके इदारा कमु कनि था उन्हनि जे बारे में आहे त उहे असांजे समाजनि खे कीअं खाइनि पिया कीअं ॻेहनि पिया त जेके घण मुल्की इदारा जेके हूंदा आहिनि न उहे असांखे नुक़सान कीअं पिया ॾियनि फ़ाइदा कीअं पिया ॾियनि ऐं उहे असांखे उहे हिकिड़ी माफ़िया जो रूप कीअं धारिनि पिया उहे सिस्टम कीअं हलाइनि पिया ऐं उहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे बजटनि ते असरअंदाज़ कीअं था थियनि उहे मुख़्तलिफ़ मालियाती इदारनि जे बजटनि ते असरअंदाज़ कीअं था थियनि मुख़्तलिफ़ मल्टानेशनल कंपनीज़ जेके आहिनि उन्हनि जा हिन में ॼाण ॾियण लाइ त उन्हनि जा केतिरा माण्हू आहिनि उन्हनि जी केतिरियूं मिल्कियतूं आहिनि उन्हनि जा असां केतिरा आहिनि ऐं उहे कहिड़ा कहिड़ा कमु कनि था उहे वरी जेको आहिनि सो प्राइवेट इदारा ठाहिनि था सिक्योरिटी जा इदारा या मुख़्तलिफ़ इदारा त जेके वरी जेको आहे सो मुल्कनि में या ॿियनि हंधनि ते जेके मुख़्तलिफ़ विॻोड़ थियनि था उन्हनि ते उन्हनि जो असरु केतिरो थो थिए सियासी तौर ते जेको तब्दीलियूं अचनि थियूं उन्हनि ते इन्हनि इदारनि जो असरु केतिरो थो थिए माना हिकिड़ी ही घण क़ौमी इदारनि जा जेके फ़ाइदा ऐं नुक़सान आहिनि उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो किताबु आहे इहो मोहम्मद सलीम लिखियो मूं हुनखे ट्रांसलेट कयो आहे सिंधी में ऐं हीअ पहिरियों किताबु आहे सिंधी में जेको मल्टानेशनल कंपनीज़ जे हवाले सां उन्हनि जे हाकारी पहलू ऐं नाकारी पहलू ॿिन्हिनि जे हवाले सां ॼाण ॾियण जे हवाले सां हीअ किताबु आहे ऐं तमामु बहितरीनु किताबु आहे ऐं अचण खां पोइ फौरन हीअ जेको आहे सो मार्केट मां विकिरो थी वियो असां वरी ॿियो एडिशन बाणियूं पिया हाणे हिन जो तक़रीबन 2.5 महीननि जे दौरान पर तव्हांखे छो ज़रूरत पई हिन किताब खे सिंधी ट्रांसलेट करण जी बुनियादी तौर ते असांजे समाज में कहाणी अदब जा ॿिया जेके आहिनि जेको फिक्शन आहे या जेको पोइट्री आहे उहो तमामु घणी आहे असां वटि नॉन फिक्शन्स या साइंटिफिक फिक्शन सिंधी समाज में तमामु घटि आहे लिखियो वेंदो आहे पर घटि लिखियो वेंदो आहे त मूं हिनखे सोचियो त असां जेके दुनिया लेवल ते अॻुभरायूं थियनि पियूं सॼी दुनिया में जेके तब्दीलियूं अचनि पियूं सॼी दुनिया में जेके कारवार थियनि पिया सॼी दुनिया में जेके माण्हू ॿियनि जो इस्तेसाल कनि पिया या ॿियनि जे इस्तेसाल करण जा सांभा कनि पिया उन्हनि माण्हुनि खे वाइखो कजे उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे माण्हुनि ताईं ॻाल्हियूं पहुचाइजनि त सुबुह जो निंड मां उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं असां मल्टानेशनल शयूं इस्तेमालु करियूं था उहो ॿाराड़ी में हुजूं तोड़े जो शहर में हुजूं ख़्वाबु सिर्फ़ु असांजो पंहिंजो हूंदो आहे जेको निंड में ईंदो आहे पर अॼुकल्ह बिजली कोन्हे त उहो ख़्वाब बि कोन था ॾिसूं त उन्हनि जा हाञा कहिड़ा आहिनि ऐं उहे असां जहिड़ा जेके तरक़ी कंदड़ मुल्क आहिनि या ग़रीब मुल्क आहिनि या जेके गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था उन्हनि ते उन्हनि जो असरु केतिरो आहे हींअर ॾिसो तव्हां पाकिस्तान जी बजट आई बजट खां पोइ जेके मामला थिया उन ते थिया अॼुकल्ह सभु ज़ोर पिया ॾियनि त तव्हां पाकिस्तानी मेड शयूं इस्तेमालु करियो त जीअं असांजो नाणो ॿाहिरि न वञे त हीअ किताबु जेको आहे बुनियादी तौर ते ही उन 21 सदी जा जेके चैलेंज आहिनि 21 सदी जे हवाले सां जेके घण मुल्की इदारा आहिनि उन्हनि जो जेके नुक़सान आहिनि ऐं उहे असांखे कीअं ॻेहिनि पिया ऐं मुल्कनि जे मथां कीअं आज़ादारी क़ाइमु करे वेठा आहिनि कहिड़ा जेके आहिनि सो मालियाती टिक्साट ठाहिनि था कहिड़ा मालियाती जेको ॾावण विझनि था हाणे हुकूमत चवे थी त असां सुठी बजट ॾिनी आहे मुखालिफ़ चवनि था त IMF जी ठाहियल बजट आहे मालियाती इदारनि जी ठाहियल बजट आहे ऐं जंहिंमें आम माण्हू खे सोड़ो कयो आहे आम ग़रीब माण्हू खे सोड़ो कयो आहे पैसे परवर खे वरी बि छूट आहे ऐं जेको आम जेको ॿाराड़ी में वेठो आहे ग़रीब आहे जेको ठेलो लॻाए थो या ॿिया कमु करे थो उनखे सोड़ो कयो वियो आहे त हीअ जेको किताबु आहे बुनियादी तौर ते उन शइ जी निशानदेही करे थो त मूं चाहियो त असांजो जेको समाज आहे असांजो आम माण्हू पढ़ंदड़ आहे हिनखे पॉलिटिकल साइंस जो स्टूडेंट पढ़ी सघे थो IR जो स्टूडेंट पढ़ी सघे थो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके पब्लिक एडमिनिस्ट्रेशन जो स्टूडेंट पढ़ी सघे थो हीअ घण पासाऊं किताबु आहे ऐं हिकिड़ी तमामु सुठी हिन में ॼाण हुई त मूं कोशिशि कई त पोइ रमज़ान में मूं हुन किताब खे पढ़ियो पोइ हुनखे 1.5 महीननि में सिंधी जो वेस ढकायोसीं पोइ वरी हींअर असां आंदो हिनखे मार्केट में ऐं हिकिड़ी सुठी मोट मिली असांजी शुरू जो हिकिड़ो एडिशन ख़तमु थी चुको हाणे ॿियो एडिशन असां जेको आहे सो जुलाई जी एंड में आणींदासीं मार्केट में पर ही किताबु हर माण्हू जे पढ़ण जहिड़ो आहे
सही उहो अहल इल्म हुजे या थोरो घणो अख़बार पढ़ी सघे थो न, हिनखे एतिरो सलीस लिखियो वियो आहे जो अख़बार पढ़ण वारे आम माण्हू जे लाइ बि आसानी सां पढ़ी त ही किताब पढ़ंदो, उनजी ॼाण बुनियादी तौर ते ॼाण आहे। सही जीअं सुबुह खां वठी असां सुबुह महिराण जी हिकिड़ी ख़ूबसूरत सुबुह खे हिकिड़े काराइते तरीक़े इस्तेमालु कंदे अॼु जे आलमी ॾींहं जे हवाले सां असां तालिब ऐं मूं ऐं तव्हां हिकिड़ो वॾो डिस्कशन कयो, हिकिड़ो बहस छेड़ियोसीं, पंहिंजे माण्हुनि खे आगाही ॾिनीसीं, पंहिंजे माण्हुनि ताईं पहुतासीं त मुनशियात हाञा थी वसाए, मुनशियात नुक़सान थी ॾे, ब्रोकन फैमिलीज़ जा नुक़सान कहिड़ा आहिनि, तमामु उन खां पोइ असांजा जेके ॿुधंदड़ ॾिसंदड़ हुया उन्हनि असांखे सुठी मोट ॾिनी आहे, जेके उन्हनि टेलीफोन कॉल कयूं त माना उहे असां सां जुड़िया जुड़िया बिल्कुलु खैर इहे सभु शयूं आहिनि। सो तालिब इहे सभु शयूं ख़ासि तौर ते मौजूदु आहिनि, जीअं किताब जैसे अवेयरनेस बि असां हर शइ लाइ ॾिनी, एजुकेशन सां तालीम जे हवाले सां बि काफ़ी सारी ॿियूं हर शइ मौजूदु आहिनि। तव्हां लॻे थो त अॼुकल्ह जो नौजवान त हीअ पढ़ी सघे थो किताब या पढ़ण लाइ उन्हनि खे शौक़ु आहे? बिल्कुलु पढ़ण जो शौक़ु आहे। सिंधी जो नौजवान त किताब तमामु घणो पढ़े थो ऐं पढ़ण वारे पासे हुन तमामु घणो रुझान आहे, हर शइ खे सम्झे थो। ऐं बल्कि इहो चवंदुसि त सिंधी जो नौजवान ॿियनि नौजवाननि खां तमामु घणो शौक़ु पढ़े थो। ॾिसो न हाणे तव्हां यूनिवर्सिटी में यूनिवर्सिटी जा छोकिरा ठीकु आहे, हुननि जो हिकिड़ो पंहिंजो लाइफ स्टाइल आहे, स्टैंडर्ड चेंज थियनि था, पर किताब पढ़ण जो शौक़ु तमामु घणो आहे। काफ़ी टैलेंटेड असांजे सिंध में ही काफ़ी मौजूदु अहिड़ा किताब जेके हूंदा आहिनि जेको घण रुखा किताब हूंदा आहिनि, महदूद न आहिनि, हिनखे IR जो पॉलिटिकल साइंस काफ़ी माण्हू पढ़ी सघनि था, त इहो तमामु ॼाण वारो न त काफ़ी अक्सर माण्हू चवंदा आहिनि ही किताब पढ़ी करे छा कंदो, मुंहिंजे कहिड़े कम जी ॻाल्हि आहे, महदूद कोन्हे। आलमियत जी ॻाल्हि हिन में अची वई आहे त माना ओवरऑल सभु पढ़ण लाइ पर तव्हांखे अॼु अची करे सुबुह महिराण में कीअं लॻो? ॾाढो सुठो पियो लॻे। असांखे त इंतज़ारु हूंदो त कॾहिं सुबुह महिराण में असीं वञूं था, ऐं असांजो जेको ॾींहुं आहे उहो सुबुह महिराण जे प्रोग्राम वांगुरु ॾाढो गोल्डन ॾींहुं थी वेंदो हुयो। ॾाढो सुठो लॻो, ॾाढी ख़ुशी थी। ऐं ख़ासि तौर ते टॉपिक ते अॼु को नौजवाननि लाइ छा मैसेज ॾींदो? अॼु मौज़ू ते आउं सम्झां थो त नौजवाननि असांजी ॻाल्हियुनि खे सम्झो पवंदो। और इहो चवंदुसि त तव्हांजे अंदरि हर शइ मौजूदु आहे, तव्हां हुनखे थोरो सेंस सां कमु वठो, छा ग़लति आहे छा सही आहे, उनखे कंट्रोल कयो ऐं पंहिंजी इंडिविजुअल बेनिफिट्स खे ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो बहितरीनु मैसेज असांजे नौजवाननि लाइ। डॉक्टर साहब तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदव? ख़ूबसूरत सुबुह, ख़ूबसूरत प्रोग्राम, ख़ूबसूरत TV चैनल ऐं समूरी शयूं, इन जो हिकिड़ो ख़ूबसूरत पैगाम इहो आहे पोस्ट बि ख़ूबसूरत आहे। मुंहिंजी तारीफ़ डॉक्टर साहब कई पंहिंजी आहे त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त ऊंधाइनि ते लानत मलामत करण खां बहितर आहे त हिकिड़ो ॾींहुं ॿारिजे, पंहिंजे तरफ़ां नंढड़ो ॾींहुं पंहिंजे तरफ़ां कंट्रीब्यूट करियो। हर फ़र्द जो वज़न आहे, हर फ़र्द जो काथो आहे, हर कद आहे, माप आहे। हर फ़र्द जेकॾहिं हिन समाज में पंहिंजो ड्यू, जेको ड्यू असांजो ड्यू आहे, एज़ अ डॉक्टर, एज़ अ जेको प्रोड्यूसर, एज़ अ होस्ट, एज़ अ कैमरामैन, एज़ अ डायरेक्टर, एज़ अ मां, एज़ अ पीउ, बिल्कुलु बिल्कुलु सही, ज़बरदस्त, ॾाढो किरदार अहिड़ा हज़ार। थैंक यू मूंखे बि ॾाढो सुठो लॻो। तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी ऐं हीअ प्रोग्राम जो वक़्तु जेको पुॼाणी ते थी वियो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो। अॼु जे टॉपिक ते ख़ासि तौर ते जेके असांजा व्यूवर्स आहिनि उहे अमल बि ज़रूरु कंदा। ऐं तेसि ताईं पंहिंजी होस्ट खे ॾींदसि इजाज़त ऐं हिन प्रोग्राम सां ताबून कयो। सुरहाण चांहि जेके नवां रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इज़ामत मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। अल्लाह हाफ़िज़।